खाना या खबर पक्की आ? रईस बहादुर खान अग में तव्हां खे मूं तरफ़ां का ग़लत ख़बर मिली आहे। इन माण्हूअ खे DSP साम्हूं आणींदो? न बहादुर खान न इहो माण्हू DSP जे अॻियां ईंदो, न मां तव्हांखे हुनजो नालो ज़ाहिर करणु ॾींदुसि। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे, तव्हांखे इहा सलाह ज़रूरु ॾींदुसि, तव्हांखे जेको बि कमु करिणो आहे अहिड़े तरीक़े सां कयो जीअं मुंहिंजे माण्हू जे मथां छंटा न पवनि। मूंखे सम्झ में नथो अचे त कुझु पैसनि जी लालच में अची ही कानून जा मुहाफ़िज़ एॾी किरियल हरकत कंदा। कहिड़े कानून जी ॻाल्हि थो करी रईस बहादुर खान? कहिड़े कानून जी? हितां जो कानून अमीरनि जे धन जो गुलाम बणिजी चुको आहे, गुलाम। चंद रुपयनि ख़ातिर इहे पंहिंजो ज़मीर था विकिणनि, कानून जा मुहाफ़िज़। जेकॾहिं हिननि जा करतूत वाखा कयां त तव्हांजे अॻियां हुन जा किरदार बदनुमा नज़र ईंदा, बदनुमा दाग़। सभु ईअं न आहिनि हूंदा ख़ान, उन्हनि में के माण्हू सुठा बि हूंदा आहिनि जेको पंहिंजो ज़मीर न आहिनि विकिणंदा। हूंदा रईस बहादुर खान, हूंदा, पर अॼु ॾींहं ताईं मूंखे को बेड़ो कानून जो मुहाफ़िज़ न आहे मिलियो जेको ईमानदारी सां पंहिंजो फर्ज़ निभाए। ख़ान, उहो सभु कुझु पंहिंजी पंहिंजी सोच ते हूंदो आहे। जिन खे इंसाफ़ मिले थो उन लाइ सही, जिन खे इंसाफ़ नथो मिले उन लाइ ख़राब। इंसाफ़ त सवम आहे, किन ॿिनि खे मिलियो हूंदो, ॿिनि खे। हा ख़ान, इन्ही बहस खे छॾ, हाणे कम जी ॻाल्हि कर। बसि इहो ई कमु हुयो जेको मूं तव्हांखे ॿुधायो त कानून जा मुहाफ़िज़ कीअं था पंहिंजो ज़मीर ॿिनि रुपयनि में विकिणनि। पोइ उन्हनि खे सज़ा ज़रूरु मिलंदी। हाणे इहा तव्हांजी मर्ज़ी आहे त उन्हनि खे सज़ा ॾियारियो था या न। बाक़ी मुंहिंजो कमु तव्हांखे ॿुधाइणु। बसि इहो ई ख़्यालु रहे रईस बहादुर खान त मुंहिंजे हमराह खे के बि कंटा न लॻनि। तूं बेफ़िक्र थी हलियो वञ ख़ान, मां अहिड़ो कमु कंदुसि जीअं तुंहिंजे हमराह जे मथां के बि छंडा न पवनि। ठीकु आहे, हैदर। जेल खून में तव्हांजा हथ न आहिनि हलार खान, त पोइ ॿुधायो केरु थो थी सघे? दिलावर खान, मां कंहिंजा पहिरां कोन थो खणंदो वठां, बाक़ी मां पंहिंजे तरफ़ां तव्हांखे यकीन थो ॾियां त इहो कमु असांजो न आहे। हलार खान, उन ॾींहुं उते मजूअ खे ॾिठो वियो आहे, इन मां इहो साबित थिए थो त इहो कमु मजूअ जो ई आहे। मूंखे न आहे ख़बर दिलावर खान त इहो खून कंहिं कयो आहे, मजू या कंहिं ॿिए, पर मुंहिंजा त साफ़ आहे। ॾिसो हलार खान, खून करण वारो मजू ई आहे, उनजे पोयां हथ तव्हांजा ई आहिनि। दिलावर खान, मालिक ख़ामोश वेठा आहिनि ऐं तव्हां अची मूं वटि पहुता आहियो। मालिक ख़ामोश न आहिनि हलार खान, न आहिनि मालिक ख़ामोश। मां बहादुर खान सां मिलियो थो अचां ऐं हुन खां 2 ॾींहंनि जी मोहलत वठी आयो आहियां। दिलावर खान, तव्हां मुंहिंजे करे कंहिंखां मोहलत न घुरंदा कयो। जेकॾहिं हू आया त मां उन्हनि खे मुंहुं ॾेई वठंदुसि। हलार खान, हीउ फ़ैसिलो मुंहिंजो थियलु आहे, मुंहिंजो। जे तव्हां ॾोही थियो त तव्हांखे ॾंड ॾोह भरणो पवंदो। मूं चई छॾियो त मां हिन ॾोह जो ॾोहारी न आहियां। हाणे जेकॾहिं को मुंहिंजी ज़बान ते एतबार करे या न करे, उहा उनजी मर्ज़ी। खणी जे मां तव्हांजी ज़बान ते एतबार कयां बि, पर बहादुर खान खे तव्हांजी ज़बान मथां एतबार न आहे। इन करे तव्हांखे बहादुर खान खे एतबार ॾियणो पवंदो। न दिलावर खान, न न, इहा ॻाल्हि वरी न कजां। हलार खान, हिन सूरत में बहादुर खान अगरि को फ़ैसिलो घुरंदो त मूंखां ई घुरंदो। हाणे इहो एतबार तव्हांखे मूंखे ॾियणो ई पवंदो।
न त ॿी सूरत में न त छा न त छा कंदव? मुंहिंजे ॻोठ में अची मुंहिंजी औताक में मूंखे बंदूक हणंदव? जॾहिं मां चवां थो त मां ॾोही न आहियां पोइ बि तव्हां ज़बरदस्ती कंहिंखे ॾोही पिया कयो। हलार खान करण लाइ त मां घणो कुझु करे सघां थो, पर तुंहिंजे मरहूम भाउ वारिस खान जूं अखियूं अॻियां थियूं अचनि, जेको असांजी तमामु घणी इज़त कंदो हो। पर तव्हां मुंहिंजे फ़ैसिले जी भञकड़ी करे मूंखे एतबार न पिया ॾियो। इन करे हाणे मुंहिंजा हथ बि आज़ाद आहिनि। तमामु जल्द तोखे ॿुधाईंदुसि त दिलावर ख़ान छा थो करे। धमकी न दिलावर खान, धमकी न। बस सलार खान, बस। मां बहादुर खान आहियां, जो एॾे वॾे आवाज़ में थो ॻाल्हाए। मां दिलावर खान आहियां, दिलावर खान। जे मां फ़ैसिला करणु ॼाणा थो त फ़ैसिला ते अमल कराइण में मूंखे ईंदो आहे। जे जल्द तोखे मां तुंहिंजे कोन ते न झुकायुमि त मुंहिंजो नालो दिलावर खान आहे ई न। वाह वाह हलाल खान वाह, इन चमड़े जे आसरे ते तूं लॻो आहीं। ही चमड़ो तुझी जान बचाईंदो। बस दिलावर खान बस। तोखे शायद ख़बर न है त मां तो ॿियो नालो मज्जू आहे, मज्जू। ऐं मज्जू कंहिंखे माफ़ न है कंदो, न है कंदो कंहिंखे माफ़। बस खामोश, बस। दिलावर खान सां तूं टकराई जे भुल में बि दिलावर खान जड़े हाथीअ जे लत हेठों अची वएं त ठगार खणी लत कराईंदोमांइ त आसमान ते उॾाम थो वञो वेंदे। ऐं हा, इहो ध्यान में कढी छॾ त मौत जो ॿियो नालो मज्जू आहे। मौत जो ॿियो नालो मज्जू थियो आहे। ॿुधाए थो छॾियां, वरी करे मुंहिंजे साम्हूं न अचां। छोड़ के हलाल खान, छोड़ के अजू चक्कर में रोके आना तो दिलावर खान जो लौट तो चक्कर तुम ने हटिया का तुम ने ना मजो न वॾो आहे, असांजो वॾो आहे। जेकॾहिं कावड़ में कुझु चयई त तूं नथी दिल में न खणी वे। ही वक्त मुझे खीर पीअण जो आहे, चांहि छो खणी आया आहियो? तव्हां कहिड़े वक़्तु छा था पियो मुंहिंजे ज़हन में इहो नथो रहे। जेकॾहिं तव्हां इहो कमु ज़ीनत खे चई छॾियो त बहितर थींदो। ठीकु आहे, आईंदा तूं को बि कमु न कंदी कर। ऐं ज़ीनत खे चई छॾ त सॼे घर जो कमु पूरा करे, उन सां गॾु रध पचा जो कमु बि हू करे। ठीकु आहे, मां थो सॼां। ज़ीनत जी घर जो कमु छो थी करे? कहिड़ो घर जो कमु रहियल आहे? अॼु खां पोइ रध पचा बि तोखे करणो पवंदो। न मां ॿियो कमु सभु कंदसि, पर तव्हां जे लाइ मां खाधो पीतो तयारु कोन कंदसि। छो कोन तयारु कंदी? छा अॻ में मूं लाइ खाधो तयारु न कंदी आहे जो हाणे तोखां खाधो तयारु नथो थिए? ॿुधाए। असली इहा ॻाल्हि न आहे। त पोइ ॿी कहिड़ी ॻाल्हि आहे? ॿी का बि ॻाल्हि न आहे, हिनखे बसि बहानो घुरिजे, बहानो। काई ॻाल्हि न आहे। तूं मायूस न थी, ॾिसां थो त सुभाणे खां वठी खाधो पीतो कीअं नथी तयारु करे। जेकॾहिं न कयईं त पुठीअ ते खल न हूंदई।
अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे मूंखे बदनाम करण जे लाइ मूं ते इल्ज़ाम पिया हणनि। मां कीअं चाहींदुसि त इहा हक़ीक़त हुजे, पर ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं इहा हक़ीक़त साबित थी त तूं जेल हलियो वेंदे ऐं उन सां गॾु तुंहिंजी नौकिरी पिणु हली वेंदी ऐं उन सां गॾु असां पिणु बदनाम थींदासीं। सर मूं ते यकीन कयो सर। तव्हांखे इजाज़त आहे। दिलावर खान मूं तोखे पहिरियां बि चयो त हिन हालार सां मिलणु फज़ूल आहे, छो त इहो हालार हाणे अंधो घोड़ो थी चुको आहे जंहिंजी सवारी ख़तरे खां ख़ाली न आहे। अहिड़नि अंधनि घोड़नि खे लगाम ॾियणु दिलावर खान खे खूब अचे थो। बहादुर खान कंहिंजे मुंहं खे ॾिसी मां हालार खान ॾांहुं मुड़ियो पियो वञा, पर इहो सुधरण जो ई न आहे। जेसि ताईं हुनजे जंगुनि में ॾावण विझी तुंहिंजे अॻियां न उछलायोमांसि न, तेसि ताईं मां बि माठ करे न वेंदुसि। तव्हांखे हाणे माठ करे वेहण बि न खपे दिलावर खान, छो त तव्हांजी ज़बान हुई। जेको बि हिन फ़ैसिले जी भञकड़ी कंदो उन खां हिसाब किताब तव्हां पाण ई वठंदो। हा बराबरि इहा ज़बान मुंहिंजी हुई, पर छा इन कम में तव्हां मुंहिंजो साथ न ॾींदो? दिलावर खान इन काम खे बिटंगो फासाइण लाइ मूं वटि मंसूबो आहे। सिर्फ़ तव्हां ज़ोर लायो ऐं पोइ ॾिसो त इहो हालार कानून जी ॼार में कीअं त बिटंगो थो फासे। कानून जे ॼार मां हू निकिरी वेंदो, पर हुनजे लाइ जेको ॼार असां आणियो आहे उन मां निकिरणु नामुमकिन आहे। दिलावर खान जेको हालार खान ऐं हिन वसीम सूबेदार कमु कयो आहे न, इन ॿिन्हिनि खे सज़ा खां केर बि बचाए नथो सघे। कहिड़ो कमु? सूबेदार वसीम छापो हणी हिन मज्जूअ खे गिरफ़्तार कयो, पोइ हालार खां पैसा वठी 12 मज्जूअ खे आज़ाद बि करे छॾियईं। हिकु अहिड़ो कातिल जंहिंजे मथां गोलीअ जो आर्डर हुजे, उनखे छॾाइण वारो बि त ओतिरी सज़ा जो हक़दार आहे न। बहादुर खान जो ईअं थियो आहे ऐं अव्हां वटि हिन जो सबूत बि पको आहे त पोइ हिन सूबेदार वसीम ऐं हालार खे को बि सज़ा खां बचाए नथो सघे। ईअं ई थियो आहे दिलावर खान, ईअं ई थियो आहे ऐं उनजो शाहिद बि मौजूदु आहे। तव्हां हलो DSP मथां ज़ोर था रखूं। जेकॾहिं उहो को बि क़दम नथो खणे त पोइ हली कोर्ट में केस था कयूं। बहादुर खान जेकॾहिं इहो थियो आहे त पोइ कोर्ट में हलण जी का बि ज़रूरत कोन्हे। सुबुह हली DSP सां था मिलूं। साहब जेको कोई बि अचे पल पल जी ख़बर मूंखे ॾींदो रहिजे। छो सर, का अहिड़ी ॻाल्हि आहे छा? हा, ॻाल्हि ज़ाहिर थी चुकी आहे। मां हालार खान सां ॻाल्हायां थो, ख़ुदा करे को शायदि न हुजे। सर जेकॾहिं को शायदि हूंदो त हालार खान जे माण्हुनि मंझां ई हूंदो। इन ई करे मां हालार खान सां हाणे ॻाल्हायां पियो। तव्हां काॾे न वञो। साहब केरु अचे थो केरु वञे थो, सॼी मूंखे ख़बर ॾींदो रहिजे। ओके सर। हेलो वसीम खान। हालार खान ॻाल्हि आउट थी चुकी आहे तव्हांजे ई माण्हू मां। न वसीम खान न। हालार खान ईअं ई थियो आहे हालार खान। मां हाणे साहिब जी ऑफिस मां ॿाहिरि आयो आहियां। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे जन्नत। तूं ईअं सम्झो त असां सभु तोॾे मेड़ थी आया आहियूं। अदी हाणे जे तूं मुंहुं फेरे जवाब ॾींदीअ त पोइ सोचे छॾ
असां तुंहिंजो मुंहुं कोन ॾिसंदासीं पोइ जा हिन घर में तूं रहंदीअ जन्नत जा असां रहंदासीं ॻाल्हि अथई ज़ाहिर जेका मेड़ खणी आई आहीं उहा त ॾिसां पई पर इहो त ॿुधाए तंदर में कहिड़ियूं ॿियायूं पचाए पोइ हिते पहुती आं ओ जन्नत जन्नत हिन ॾे ॾिस हीअ इहो त ॾिठल आहे कहिड़ो कोकाफ जो जिन आयो आहे जो हिनखे हाणे पहिरियों दफ़ो ॾिसांसि दुनिया चवे पर तूं ईअं न चओ हाणे तूं ऐं मां अच्छा तूं ऐं मां अड़ी खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे जन्नत इहो तुंहिंजो थियण वारो घोट अथई घोट माई तूं होश में ताहीं मासी हाणे मामा खे होश न आहे रहियो चवे थो त अॼु शादी थिए त सुभाणे ॿियो ॾींहुं थिए माई वॾी जल्दी कर जल्दी तूं कर चिभड़ना शादी तो अथा दे वारे निराले थी वने तूं त माठ कर मुआ वाछरा इए मैं कदे बि थी वन कोन देसा रहमत खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे अने भागा छोरा जन्नत तुंहिंजी मां थे या भेण थे जो तूं राज़ पो नथो ॾेखारे पियो ईअं थो ॻाल्हाए हा छा तूं बदिलो वठी एवज़ो वठी पो राज़ पो ॾेखारींदे छा मां चवां थी हाणे अजायूं ॻाल्हियुनि खे छॾियो निकिरो हितां न त सोटो खणी सभिनीनि जा संद ना सुकाए छॾियां अदी जेकर जन्नत हाणे बस बीहो हो मथो खाई चटो कयो हुई वरी हाणे आई आहियां त वरी अलाए छा थो बके इहो चिभड़ त सॼो ॾींहुं थाप कंदो थो वते पर हाणे तोखे अलाए छा थी वियो तूं त हिन खां बि वधीक थी थाप आई अरे जन्नत हिन में मां कहिड़ी ॻाल्हि ग़लति कई आहे माई हाणे ख़बर त कान्हे हयातीअ जी सॼी ज़िंदगी तूं इहा पहाड़ जेॾी अकेली गुज़ारींदी छा हा जेकॾहिं तोखे पंहिंजा वटनि त अड़ी मां त उथी आओ चई थी उथी निकिरो असांजे घर निकिर आहे छा मथो फेरियो अथई निकिर हितां चिती न थी झकी थी माई झकी थी चिती थी थे वारा करो पोढ़ा बताल थी जानी रहमत वारा कर छुड़ा ने अम्मा तू भी छडेस खणी नथी मने त वनी खडन पवे अम्मा वडी जेकरे ते को इतली ही शादी दी खुशी देखिए तो पीछे मैं ढोलू आदुरान है तू रुगर रहमत को राजी कर ए कंदो शादी पर छोरा ने भागा मेरी तो असली भी कान टासी पर ढोलू राज को रोलू हिकड़े दी न हिक दी पोड़ी दे के सुरमा घट लिखी जान में रहमत को किए पे भजावेंदा किए वन पे शादी करेंदा अरे तू रहमत के भजाए वेंदे रहमत के भजाए वेंदे हणी भजाए तू ई अरे मामा दी हणी न बस भाई सी इहो राज को रोलू नीमक जी मार पवई तो इहो थियो ये सिसिते वहां ईंदी सा न भाई केदे वे तू अथा एस भी साहब जे अञा भी तहां कुछ न कयो जे अञा भी तहां कुछ न कयो त पोइ मजबूरन असांखे कोर्ट में पवंदो जॾहिं कोर्ट वियासीं त पोइ तव्हांजी इज़त सरे बाज़ार नीलाम थी वेंदी नीलाम तव्हां शायद के वठी अचो ऐं मूंखे पक्की साबिती ॾियो पोइ मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे त वसीम सां गॾु हलार ख़ान खे बि मां लाकअप कंदुसि एस भी साहब पहिरीं तहां ॿिन्ही खे गिरफ़्तार कयो
असांजी एफआईआर दाख़िल कयो, असां पोइ शायदि कोर्ट में पेश कंदासीं। न दिलावर खान, मां कंहिं बि सबूत ऐं शाहिद खां सवाइ पंहिंजे ऑफिसर खे लॉकअप कोन कंदुसि। डीएसपी साहब, शायदि खे मां सुभाणे तव्हां वटि वठी ईंदुसि, पोइ ॾिसां थो त तव्हां कहिड़ो क़दम था खणो। डीएसपी साहब हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, शाहिद खे ज़ाहिर करण खां पोइ अगरि को हुनखे नुक़सानु पहुचे त उनजो ज़िम्मेदार केरु आहे? थी सघे थो त तव्हांजे ई कानून जो को मुहाफ़िज़ या को सिपाही हुजे। ठीकु आहे डीएसपी साहब, सुभाणे असां शाहिद सां साण हिते पहुची वेंदासीं। उन खां पोइ जेकॾहिं तव्हां हालार खे ऐं पंहिंजे ऑफिसर वसीम खे लॉकअप न कयो त पोइ तव्हांखे बदनामीअ खां केर बि बचाए न सघंदो।